بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد ويرزقه من حيث لا يحتسب ومن يتوكل على الله فهو حسبه صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے ان آیت جے اندر انہن بانن جو بیان فرماयो आहे जेके हलाल रोज़ी तलाश करण जे पोयां पवंदा आहिनि पोइ पंहिंजे वस आहर रिज़्क़ रोज़ीअ जे तलाश में निकिरंदा आहिनि पर जॾहिं अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ खां सॾु थींदो आहे हय्या अल सलात हय्या अल फलाह वरी अल्लाह ताला जे सॾ ते जी कंदे अल्लाह ताला जी इबादत में लॻी वेंदा आहिनि ऐं उन्हनि जो तवक्कल ऐं भरवसो अल्लाह ताला जे ज़ात ते हूंदो आहे त पोइ अल्लाह ताला अहिड़नि बाननि मुख़लिसनि जे बारे में फरमायो आहे त जिन जो अल्लाह ते तवक्कल ऐं भरवसो आहे अल्लाह पाक उन्हनि खे रिज़्क़ रोज़ी अहिड़ी जॻह तां ॾींदो आहे जितां उन्हनि खे गुमान बि न हूंदो आहे इन्हनि लफ़्ज़नि जो मतिलबु कॾहिं बि हीउ कोन्हे त माण्हू हलाल रोज़ी तलाश करण जी कोशिश ई न करे कोशिशि करे पर जेतिरी ज़रूरत आहे ओतिरी सॼो ॾींहुं उन जे पोयां न लॻी वञे जो अल्लाह ताला जा अहकाम बि रहिजी वञनि हे रोज़ी 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 कंदे अल्लाह ताला जे अहकामनि खे विसारे छॾे ईअं न करे वस आर कोशिशि करे पोइ अल्लाह ताला जे ज़ात ते तवक्कल करे अल्लाह ताला जे अहकामनि जे पाबंदीअ में बि लॻी वञे जिन ईअं कयो आहे अल्लाह ताला जे अहकामनि जी पाबंदी कई आहे अल्लाह ताला जे ज़ात जे अहकामनि जे पाबंदीअ खे कंदे अल्लाह ताला जे मुहबत जो मज़ो माणियो आहे उन्हनि जो छा मिसाल ॾिजे पर तंहिं हूंदे बि हज़रत ज़ुन्नून मिस्री रहमतुल्लाह अलैह हिकु नेक शख़्स बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे उनखे मच्छीअ जो शिकार करण जी आदत हुई मच्छी ॾाढी पसंदि हुई हिकु दफ़े पाण सां गॾु पंहिंजी नंढड़ी न्याणीअ खे बि गॾु वठी वियो पुटु अचु त हलूं था गॾिजी मां मच्छी पकड़ींदो वञा त तूं वरी संभालींदी वञजां थेलीअ में हज़रत ज़ुन्नून मिस्री रहमतुल्लाह अलैह छा कयो त ॼार हयईं उन में मच्छी हिकिड़ी फाथी पर ज़बरी हुजे वॾी ॼार खे छिके करे ॿाहिरि कढियईं पंहिंजे नंढड़ीअ खे चयईं त हाणे इन ॼार मां मच्छी या कढी क़ाबू कर त मां वरी जेका कुंडी हई आहे उन में मच्छी फासे थी उनखे पकड़ियां त हुन नंढड़ीअ छा कयो ॼार मां खोले करे मच्छीअ खे जॾहिं कढण जी कोशिशि कयईं त मच्छी वात पटींदी आहे न पाणीअ मां निकिरंदी आहे त वात पई पटे हिन नंढड़ीअ जे ज़हन ते इहा ॻाल्हि आई त इहा अल्लाह जो ज़िक्र थी करे अल्लाह अल्लाह नंढड़ीअ छा कयो मच्छीअ खे खोले करे वराए दरिया में उछलाए छॾियईंसि पीउ ॾिठो त रड़ करे चयईंसि पुटु इहा महिनत सॼी विञाए छॾियई हेॾी वॾी मच्छी मस लॻी सदाईं नंढी मच्छी लॻंदी आहे वॾी मच्छी हथ आई तो वरी उछलाए छॾी ईअं छो कई त नंढड़ीअ चयोसि त बाबा अहिड़ी मच्छी अहिड़ी रोज़ी कॾहिं बि कोन खाईंदासीं जेका मख़लूक अल्लाह ताला जो ज़िक्र करे उनखे असां पंहिंजो शिकार बनायूं रोज़ी बनायूं खाऊं लुक़्मो बनायूं मूंखे इहा ॻाल्हि पसंदि कोन्हे हज़रत ज़ुन्नून मिस्रीअ खे इन नंढड़ीअ जो इहो लफ़्ज़ एॾो दिलि ते लॻो त जेका मख़लूक अल्लाह जो ज़िक्र करे उनखे शिकार करे खाऊं दिलि नथी क़बूल करे छॾे ॾिनई मच्छी शिकार करण खे बसि पोइ नंढड़ीअ खे चयईं त हाणे भला छा कंदासीं ॾींहं जो अल्लाह ताला जो ज़िक्र इबादत सभु कुझु करे वरी शाम जो मच्छी बि फासाईंदा आहियूं त राति जो गुज़ारो बि थींदो आहे हाणे भला छा कयूं पोइ तूं ॿुधाए भला चईं बसि अल्लाह ताला ते भरवसो था कयूं अल्लाह ताला जो नालो वठणु अल्लाह जो ज़िक्र करणु अल्लाह जी निमाज़ पढ़णु अल्लाह जो क़ुर पढ़णु रोज़ीअ जो सबबु कोन्हे छा इहो पढ़ूं था पाणे अल्लाह साईं ॾींदो चलो नंढड़ीअ जे चवण ते हज़रत ज़ुन्नून मिस्री रहमतुल्लाह अलैह घर अचे करे अल्लाह ताला जे ज़िक्र फ़िक्र इबादत लॻी वियो शाम थी अञा किथां बंदोबस्तु कोन थियो इशा जी निमाज़ जंहिं महिल थी तंहिं महिल अचानक हिकिड़ो माण्हू आयो बहितरीन दस्तरखानो विछाए हिननि जे लाइ मानीअ जो बंदोबस्तु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाधा ताम रखी करे हलियो वियो पर हिननि खे सम्झ में आयो त माण्हू आहे न चहिरो सुञातऊं न पुठी ॾिठी न अॻु ॾिठो वियो गुम थी
ईअं हिननि खे हर रोज़ शाम जो कुदरती आसमान खां दस्तरखान हिननि खे मिलंदो रहियो, जंहिं ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाधा ताम हिननि खे दिलि पज़ीर मिलंदा रहिया। हज़रत ज़ुन्नून मिस्री रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त मूंखे इहो तासुर दिलि में थींदो हो ख़्यालु त शायदि मुंहिंजे अलाह ताला जे ज़िक्र जे करे, तस्बीह, इबादत, इस्तिग़फ़ार जे करे अलाह ताला इहा महिरबानी कई आहे। पर इन ॻाल्हि जो अहसासु मूंखे उन वक़्तु थियो जॾहिं पूरनि 12 सालनि ताईं आसमान खां इहो खाधो असांखे मिलंदो रहियो। मुंहिंजी नंढी इत्तिफ़ाक़ सां बीमार थी पई, अचानक वफ़ात करे वई। उन खां पोइ इहो दस्तरखान बंदि थी वियो। उन वक़्तु मूंखे सम्झ में आयो त हाओ ज़ुन्नून मिस्री, तुंहिंजो इहो गुमान ग़लति हो त तुंहिंजे इबादत, ज़िक्र, फ़िक्र जे करे तोखे रोज़ी थी मिले। न, इहे मासूम ॿारड़ा बि घर में आहिनि जिन सां अलाह ताला जे ज़ात जो बेइंतिहा क़ुर्ब आहे, जंहिंजे करे मिले थी। त इन वाक़े मां ॿ ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं। हिकु, अलाह ताला ते भरवसे करण वारनि खे रोज़ी कीअं मिलंदी आहे, ऐं ॿियो, घर जे अंदरि जेके मासूम ॿारड़ा हूंदा आहिनि उन्हनि जे सदके शायदि पीउ माउ खे रिज़्क़ मिलंदो आहे। कॾहिं बि ईअं न सोचनि त असां रिज़्क़ रोज़ी महिनत करे लोड़े लोड़े कमाए अचे बच्चनि खे पाले था ते खारायूं था। न, अलाह ताला पीउ माउ जो क़दुरु कंदे औलाद खे सेखारियो आहे त अबे अम्मा खे रब चओ, छो त तव्हांखे पालीनि था न, मूंखां दुआ घुरंदा कयो त रब रहम जो लफ़्ज़ सां घुरंदा कयो, छो त तव्हांखे पालींदा आहिनि। अबे अम्मा जो एतिराम कंदे औलाद खे सेखारियो वियो आहे। पर अबे अम्मा जे लाइ सबक़ु इहो आहे त अहसासु रखंदा कयो तव्हांजे घर जे अंदरि जेके मासूम बचड़ा आहिनि न, शायदि अलाह ताला उन्हनि जे करे तव्हांखे रिज़्क़ रोज़ी ॾिए थो, वरन त तव्हांजे गुनाहनि जे करे जेकॾहिं हिसाब थिए त तव्हां सभु बचनि सूदा बुख मरो। इहो अलाह ताला जो अहसान आहे मासूमनि ॿारनि जे करे जो असां तव्हां सभु खाऊं था। ॿिए नंबर में, जिन अलाह ताला जे नाले जो मज़ो, ज़िक्र जो लुत्फ़ हासिल कयो आहे ऐं तवक्कल अलाह ताला जे ज़ात ते कयो आहे, उन्हनि दुनिया जूं बादशाहियूं छॾे ॾिनियूं। दुनिया जा वॾा वॾा उहिदा, वॾा वॾा मनसब, वॾा वॾा रुतबा, वॾियूं वॾियूं वज़ारतूं, वॾा पंहिंजा बादशाहीअ जा रुतबा ताज लाहे करे उन्हनि फिटा करे छॾिया। इहो मज़ो जंहिं हासिल कयो अलाह ताला जे ज़िक्र ऐं फ़िक्र जो। उन ते मां मिसाल ॾियां, सुल्तान इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह वक़्त जो हुक्मरान हो। ॾींहं जो पंहिंजे हुकूमत जे मामलनि खे दुरुस्त करण में लॻाईंदो हो, वक़्त ते निमाज़ अदा कंदो। शाम थींदी हुई, राति थींदी हुई त फ़क़ीरनि वारी गोदड़ी पाए करे, गोॾ ॿधी ऐं फती पाए करे, मथे ते हिकिड़ो पुराणो अंगोशो बोछण ॿधी करे झंग में हिकिड़ी जॻह ताड़ी हुई, उते निकिरी वेंदो। उते वञी करे अलाह ताला जे इबादत जो मज़ो, लुत्फ़, लज़त हासिल कंदो हो। इत्तिफ़ाक़ सां हिकिड़े दफ़े बलख जो हाकिम, हिन जो ई वज़ीर रखियल हुजे, उन हिन खे राति जो ॾिठो त असां वारो सुल्तान आहे इब्राहिम बिन अदम, बेवकूफ़, बादशाही हुक्मरानी पंहिंजी छॾे करे फ़क़ीरनि वारी गोदड़ी पाए करे हिते वेठो आहे, चरियाप थो करे। ईअं बि भला कंहिं कयो, बादशाह थी करे पंहिंजे बादशाहीअ जो ताज लाहे, हुकूमत छॾे, हाणे फ़क़ीरनि वांगुरु वेठो हिते गोदड़ी पाए वेठो आहे, कंध झुकायूं। अल्लाह तबारक व ताला सुल्तान इब्राहिम बिन अदम जे आॾो कशफ खे ज़ाहिर कयो। कशफ जे ज़रिए हुनजी ॻाल्हि अल्लाह ताला हिन खे ॿुधाई। इहो अल्लाह ताला जो इनाम हूंदो आहे बुज़ुर्गनि जे लाइ, जॾहिं चाहींदो आहे त कुझु न ॿुधाइण जहिड़ियूं ॻाल्हियूं अल्लाह ताला उनखे ॾेखारींदो आहे, ॿुधाईंदो आहे। पोइ हिनखे इल्मु ग़ैब जो न चइबो आहे, इहो इल्मुल कशफ आहे। अल्लाह ताला पंहिंजे तरफ़ खां अता कंदो आहे बुज़ुर्गनि वलीअनि खे, उनजो इनकार कॾहिं बि न कजे। अल्लाह ताला उनखे इहो मक़ाम ॾिनो आहे, उहो क़बूल कबो। त सुल्तान बिन अदम खे, इब्राहिम बिन अदम खे कशफ थी पियो त हिन मुंहिंजे बारे में चयो आहे त बेवकूफ़ आहे, सॾु कंहिं हेॾा हेॾा, तो छा सम्झो आहे त मां बेवकूफ़ आहियां? मां पंहिंजी ताज, बादशाही, हुकूमत, कुर्सी छॾे करे हिते अलाह जे ज़िक्र में लॻो आहे त तो सम्झो आहे मां बेवकूफ़ आहियां न। भरिसां दरियाए दजला जो किनारो हो, जंहिं ते सुल्तान इब्राहिम बिन अदम इबादत कंदो हो, कपर ते, किनारे ते, जंग में। पंहिंजी सुई हुयसि जंहिंसां गोदड़ीअ पंहिंजीअ खे सुबंदो हो, टोपो ॾींदो हो, उहा सुई उछलायईं दरिया में। वॾी हकल करे चयईं त ए दरिया जूं मच्छूं, मूंखे पंहिंजी सुई ॾेई वञो। फौरन अलाए त केतिरियूं मच्छूं हुयूं जिन जे वात में सोनी सुई हुई, खणी करे सुल्तान इब्राहिम बिन अदम जे आॾो किनारे कपर ते उछलाए वयूं हलियूं। हीअं जो ॻणियईं त के 100 खां मथे सुयूं हुयूं सोन जूं, पर हिन जी सुई उन्हनि में कोन आई।
मच्छियूं सुईअ खे उछलाए करे दरिया जे पाणीअ में वात कढी बीठियूं आहिनि। वरी हकल करे दड़के सां हुनखे चई त मूंखे पंहिंजी सुई ॾेई वञो। हे सोनियूं सुयूं हिन उम्मत जे लाइ सोन खे इस्तेमालु करणु जाइज़ कोन्हे, खणो पंहिंजो, मूंखे पंहिंजी ॾेई वञो। मच्छियुनि छा कयो, उहे पंहिंजूं सुयूं खणी वापसि वयूं। हिकिड़ी मच्छी फौरन गोतो हणी करे हिनजी उहा सुई खणी आई जेका हिन उछलाई। उन वक़्तु सुल्तान इब्राहिम बिन अदम पंहिंजे हुन बलख जे हाकिम खे चयो त हाणे ॿुधा, तो मूंखे बेवकूफ़ सम्झो आहे। हुन कंधु शर्म खां झुकाए करे चयो त साईं सचपच मां तव्हांखे न सम्झो हो, तव्हांखे हिननि मच्छियुनि सम्झो आहे त तव्हां अलाह जा ख़ालिस बाना हो। अफ़सोस जो मां तव्हांखे न सम्झी सघियुसि। त मुंहिंजा भाइरो, दुनिया में जेके अलाह जे ज़िक्र अलाह जे फ़िक्र सां लॻल हूंदा आहिनि, उन्हनि खे अलाह जे ज़िक्र फ़िक्र जो मज़ो ऐं लुत्फ़ जॾहिं अची वेंदो आहे त उनजी कैफ़ियत ॿी हूंदी आहे। असां उन्हनि खे चरियो सम्झंदा आहियूं, दीवानो सम्झंदा आहियूं, पर उन्हनि जी अंदरि दुनिया, दिलि जी दुनिया जेका हूंदी आहे उहा तब्दील थियल हूंदी आहे। इहो मज़ो केरु वठी त ॾिसे न। इहो सुल्तान इब्राहिम बिन अदम अलाह ताला जे ज़िक्र जे इबादत जे मज़े खे जॾहिं माणे वियो तॾहिं बादशाह वारी कुर्सी बि हिनखे मज़ो न पई ॾे। असांखे दुनिया जा धंधा ऐं कारोबार, दुनिया जूं दोस्तियूं, दुनिया जो माहौल मज़ो कीअं ॾींदो आहे? तॾहिं ॾींदो आहे जो अलाह ताला जे ज़िक्र ऐं फ़िक्र जो असां मज़ो कोन वरितो आहे। वठी त ॾिसूं न। पोइ ॾिसो त अज़ान आई न आई, इहा असांखे धंधे ऐं कारोबार वारी कुर्सी कीअं थी पटे, कीअं थो दुकान असांखे धिका ॾे, कीअं था धंधा ऐं कारोबार ड्यूटियूं असांखे धिका ॾेई करे अलाह ताला जे ज़िक्र जे तरफ़ छिकनि। पर अफ़सोस असां अलाह ताला जे नाले खे, पंहिंजे रब जे इबादत खे उन मुहबत सां कयो ई न आहे जो रब जे ज़ात जो असां लुत्फ़ ऐं मज़ो माणियूं। अलाह ताला शल तव्हां असांखे बि इहो नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।